सिंधी व्यंजन डोडे चटणी ऐं बदिली ॿिनि भाउ भेणनि जी क़िस्मत। जी हाँ दोस्तों, ये कहानी आहे इंदौर जे भाउ भेण जी जंहिं कुझु समय ताईं नौकिरी कई, पर नौकिरी में उन्हनि जो मन न लॻो। उन्हनि चयो असां पंहिंजो ख़ुदि जो वापारु कंदासीं। त आख़िर कहिड़ो वापारु करूं, हर ॻाल्हि में कुझु न कुझु पैसो खपजंदो आहे। त उन्हनि चुनियो सिंधी व्यंजन खे ऐं शुरूआति कयनि डोडे चटणी खां। जी हाँ दोस्तों, उन्हनि शुरूआति कई डोडे चटणी खां ऐं उहो डोडो चटणी एतिरो प्रसिद्ध थियो कि अॼु पूरे इंदौर जे अंदरि उन्हनि जो नालो आहे। उन्हनि पंहिंजी जेकी दुकान छोटी मोटी चालू कई आहिनि, उन्हनि नालो रखिया आहिनि सिंधी फूड लॉटरी। इन नाले सां पूरे इंदौर में प्रसिद्ध थिया आहिनि। चवंदा आहिनि न दोस्तों कि कमु कहिड़ो बि नंढो वॾो कान थींदो आहे, बसि सोचण जी जेकी ताक़त आहे उहा ऊंची हुजणी घुरिजे। अॼु इहे भाउ चटणी जे अलावा हिननि सिंधी तमामु फूड रखिया आहिनि, फ्रूट्स रखिया आहिनि, जीअं कि दाल पकवान, छोला भटूरा थिया ऐं कई प्रकार जा, यानी कोकी, बेसण जी कोकी, चेरी कोकी, रायतो इत्यादि। मतिलबु इन्हनि जी तव्हांखे दुकान में सिंधी हर प्रकार जो व्यंजन खाइण लाइ करे मिली वेंदो। ऐं इन्हनि वटि पूरे इंदौर जा सिंधी समाज जा माण्हू ॻोल्हे ॻोल्हे करे पहुचंदा आहिनि कि असां सिंधी व्यंजन जो आनंद वठूं, खाऊं ऐं मस्तु थियूं। त दोस्तों, हिन प्रकार जी इंफॉर्मेशन लाइ करे तव्हां सिंधी समाचार राजस्थान चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं शेयर ज़रूरु कंदा। जय झूलेलाल।